तव्हांखे। सुप्रीम कोर्ट असेंबली मेंबरनि खे फंड्स ॾियण वारो केस उकलाए छॾियो। वज़ीर आज़म जी सही सां आणे वारे सेक्रेटरी जी रिपोर्ट अदालत में जमा कराई वई। रिपोर्ट में चयो वियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत असेंबली मेंबरनि खे के बि तरक़ियाती फंड्स जारी नाहिनि कया। वज़ीर आज़म इमरान खान असेंबली मेंबर्स खे तरक़ियाती फंड्स जारी करण जी तरदीद करे छॾी। सुप्रीम कोर्ट में केस जी ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल वज़ीर आज़म जी सही सां जवाब जमा कराए छॾियो। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना त कंहिं शख़्स मूंखे व्हाट्सएप ते दस्तावेज़ मोकिलिया आहिनि जिन मूजिब NA 65 में हुकूमती इत्तिहादी मेंबर्स के ॻरा फंड्स जारी किया विया आहिनि। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा चयो त असां आईन ऐं आवाम जे पैसे जा दुश्मन न पर मुहाफ़िज़ आहियूं। मूं ख़िलाफ़ ट्वीट्स जी भरमार आहे। जस्टिस काज़ी फाइज़ सवाल कयो त छा करप्ट प्रैक्टिस ख़िलाफ़ कार्रवाई इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी नाहे? छा वज़ीर आज़म जो कमु रुगो लिफ़ाफ़ा विरहाइण आहे? चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो त जज साहब ऐं वज़ीर आज़म हिकु केस में धो आहिनि। सुप्रीम कोर्ट हुकूमत तरफ़ां फंड्स जारी न करण वारे जवाब खां पोइ केस उकलाए छॾियो।